अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यसन अब्बासी ऐं जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो 1 जून 2021 ईस्वी। के दूर पियो ॾासो परी साईं, साह भरिजी आयो हो, निगाह धुंधली थियण लॻी हुई, अखियूं ॻोढ़नि सां भरिजण लॻियूं। हुननि बि वॾो साहु खयूं, मूं ॾांहुं गौर सां ॾिठऊं ऐं ॻाल्हि खे जारी रखियाऊं। जेके न हूंदा आहिनि उहे ई दरअसल असां वटि हूंदा आहिनि। जेके हुजनि उन्हनि जो हुअणु न हुअणु कॾहिं कॾहिं बराबरि थींदो आहे। उन्हनि जी मौजूदगी बि असांखे ख़ुशि नाहे करे सघंदी बचा, जेतिरी असांखे कंहिंजी ग़ैर मौजूदगी उदास कंदी आहे। हस्बे रिवायत वरी बि देरि सां हाज़िर थियो होसि। वक़्तु पंहिंजो लगाम टोड़ाए भॼंदो रहे थो। असां जहिड़ा पाण खे जहिड़ो घेलींदा रहनि था। वक़्त सां मुक़ाबिले जो त ख़्याल ई अजीब आहे। ॾींहं में ॾींहुं ईअं थो गुज़रे जो ख़बर नथी पवे, आचर सां आचर जुड़ियल नज़र अचे थो। असां मां अलाए केतिरनि जा चहिरा हैरत जी निशानी बणिजनि था। जॾहिं हफ़्तो पूरो थिए थो, वक़्त जी बेलगामीअ जे करे अॼु सुभाणे में मटिजे थी ऐं ॿई गॾिजी हिकदमि काल्ह थी वञनि था। इरादनि में देरि नथी थिए, अमल में वक़्तु लॻे थो। सोचिजे थो अॼु वञिबो, सुभाणे हाज़िर थिबो, ऐं बसि हफ़्ता लॻी था वञनि। निगाह में हया लिया थो पाए त कहिड़ो उज़ुर, कहिड़ो जवाज़ पेश कबो। कूड़ बदूड़ सोचे हिमथुनि जे रेलिंग खे झले। जॾहिं दीदार जी ॾाकण तइ कजे थी त साम्हूं कंहिं बि जवाज़ जी तलब नथी हुजे। बसि जेको आयो तंहिं लाइ लख बिस्मिल्लाहियूं, जेको नथो अचे तंहिं लाइ दुआ जो दर खुलियल शल ख़ैर सां हुजे। हिन वारे सोचियो हुयुमि, दिलि खोले ॻाल्हाईंदुसि, पूरे एतमाद तफ़सील ऐं यकीन सां अर्ज़ु कंदुसि त पाण अहिड़ो न आहियां। मूंखां देरि अजाई नथी थिए, को न को रंडक जो सबबु ठहे ई थो पवे। का इमरजेंसी, को तकिड़ो कमु, का ॾुखियाई असांखे परे रखे थी, न त मौजूदु रहण में ई अंदर खे भलो महसूसु थिए थो। मूं कुझु घणो कोन ॻाल्हायो हो। उहा ॿी ॻाल्हि आहे त हुननि मुंहिंजो अंदरि पहिरीं पढ़ी वरितो हो, त उहो महसूसु नाहे कयो चरिया त जेके न हूंदा आहिनि से ई फ़ाइदे में हूंदा आहिनि। अंदर जी तांग, निगाह जो दर्द, दिलि जी उकीर हुननि लाइ हूंदी आहे। जेसीं ताईं को अचे नथो तेसीं ताईं रस्ते ऐं दर जी क़दुरु मंज़िलत रहंदी आहे। जेको अची वियो त रस्तो ऐं दरवाज़ो अहमियत विञाए वेंदा आहिनि जाहिल। त बसि पोइ केरु अचे न अचे साईं, ईंदो ऐं अहमियत विञाईंदो त छा फ़ाइदो। पंहिंजी बि अहमियत वई ऐं रस्ता ऐं दरवाज़ा बि अजाया बणिजी विया त पोइ छा वरियो। पुठीअ में हलकिड़ो धकु हणंदे चयाऊं, ॻाल्हि खे वटि ऐं वर ॾियणु को तोखां सिखे। जे अचण वारो न अचे ऐं इंतज़ारु सदाईं लाइ मुक़दर बणिजे त मन जी ज़मीन ठूठ थी वेंदी आहे। बेयकीनीअ जो कलर खेसि खाई वेंदो आहे। हयाती हर शइ में हद तलबे थी पुट। जिते घणी ख़ुश्की ज़मीन खे बर्बादु करे थी, उते इज़ाफ़ी पाणी बि का चङाई नाहे कंदो। सॼी ॻाल्हि जो मतिलबु उहो ई थिए त न इंतज़ारु घटि चङो न घणो, मतिलबु त इंतज़ारु हुजे ज़रूरु, ईअं न साईं। न त इंतज़ार ई असुलु ज़िंदगी आहे। सॼी हयाती असीं मौत जे इंतज़ार में हूंदा आहियूं। बज़ाहिर खणी असीं उनजो इक़रार नथा कयूं। हिन काइनात जे कुन में, सूंहं जी सुरत में असीं उन जी सचाईअ खां पाण आज़ादु रखंदा आहियूं, पर अंदरि त सदाईं ढिनल रहे थो। सोच त बहरहाल अचे ई थी। हाणे हिकु लिहाज़ खां उहो इंतज़ारु ई ज़िंदगी आहे, छाकाणि त जंहिं महिल उहो ख़तमु थियो माना परदो हेठि किरियो, खेल ख़तमु, तमाशो बरख़ास्त। याने मुंतज़िर रहिजे न मुर्शिद, बिल्कुलु रहिजे। खन पल में हुननि जूं अखियूं हाणे चमकण लॻियूं, बिल्कुलु रहिजे शहज़ादा। वसल में हिजर जो ऐं हिजर में वसल जो मिलजे त जुदा थियण खे यादि रखिजे, ऐं जे जुदा हुजे त मिलण जी सोच, यानी वरी मिलण जी सोच साम्हूं रखणु घुरिजे। ऐं जे न मिली सघिजे त जुमिलो निकिरी वियो। मुंहिंजो हाणे पाण ते को अख़्तियार नज़र न पिए आयो त बसि पोइ ठहियो घोरी जान जतन त। जॾहिं रांदि ख़तमु थी वई त रांदीका त बेकार थी विया न। वॾनि वॾनि खेलनि तमाशनि खां पोइ हालति कोन ॾिठी अथई। उहे ऐवान, स्टेडियम, मैदान झंग बणिजी वेंदा आहिनि, वीरानीअ जियां खाइण ईंदा आहिनि। इंसान बि हिकिड़ो अहिड़ो ई मैदान अथई जंहिं ते हर क़िस्म जी रांदि थींदी आहे। पोइ हिकु भेरो फाइनल खां पोइ इहो मैदान उजड़ंदो आहे ऐं अहिड़ी रीति उजड़ंदो आहे जो वरी उते का रांदि मुमकिन न थी सघंदी आहे। हिननि गिलास खयूं, पाणी ढुक ढुक करे पीअंदा रहिया। मां ॾांहुं निहारींदो रहियुमि।
अछी सुहारीअ जा वार हमवार हुआ। ॻाल्हाइण दौरान हथनि जे आङुरियुनि सां हिननि उते लकीरूं पे कढियूं। उहा संदन ख़ासि आदत हुई। के वजूद त फाइनल खां पहिरीं उजड़ंदा आहिनि साईं। फाइनल त खेनि नसीब कोन थींदो आहे। हिक गीत में सॼी ॻाल्हि करे वियुसि, इख़्तिलाफ़ बि किथे किथे हिमत घुरे थो। उहो ई हिननि लाइ फाइनल हूंदो अथई। मुकमिल थी वेंदा आहिनि हू। संदन ज़िंदगी कमाल हासिल कंदी आहे। उन खां पोइ रुगो हिननि खे ॾींहं घारणा हूंदा आहिनि। हयातीअ जे इंडनि में रुगो रंग पिया भरींदा अथई। माना हिननि वटि हाणे इंतज़ारु न रहियो। मतिलबु हिजरो वसल मिलण मिलाइण खां विया। हैरानी दरवाज़ा खोले ज़हन में घिड़ी आई। बिल्कुलु उहे ई त अथई जिन खां आम कुझु वठणु वेंदो आहे। इश्क जी चोट खेनि ख़ासि बनाए छॾींदी आहे राणा। मौत जो ॾाको हू ज़िंदगीअ में ई लताड़े वेंदा आहिनि। बसि क़बर में वञण लाइ हुननि जो जिस्म मुंतज़र हूंदो आहे। माना इंतज़ारु त थियो न मुर्शिद। वरी उहा ॻाल्हि, इंतज़ारु जिस्म नाहे कंदो, ज़हन कंदो आहे। हू मोल ज़हन सां ज़िंदगी घारींदा आहिनि। जिस्म इंतज़ारु करे त इश्क लॼी थी वेंदो आहे। मोगा इश्क जो इंतज़ारु त रूह में हूंदो आहे, मन में हूंदो आहे, निगाह में हूंदो आहे। जिस्म जो इंतज़ारु त मिलण सां ख़तमु थी वेंदो आहे। जिस्म मिलियो त मामिलो ख़तमु। रूह जो इंतज़ारु त ॾिसण में बि ख़तमु न थींदो आहे। तॾहिं त चयो हुयो मां त जेकी न हूंदा आहिनि से ई दरअसल असां वटि हूंदा आहिनि। हिननि कंधु झुकाए छॾियो। पाणीअ जो गिलास वरी गर्दश में आयो ऐं ढुक ढुक थिए निड़ीअ मां हेठि लहणु लॻो। हू अलाए केॾांहुं गुम थी वई हुई। जंहिं रस्ते ते हुन मूंखे बीहारियो हो उते हाणे इंतज़ार जा वण सुकण लॻा हुआ। परॾे वेंदे हुन मोटण जी दावा कई हुई। चयो हुआईं कंहिंजे बि थियण खां अॻु में मां हिकु भेरो तव्हां वटि ज़रूरु ईंदसि। मुहबतनि में उहो सभु ईअं अलाए छो थींदो आहे। असीं जन सां मुहबत कंदा आहियूं उन्हनि जा थी न सघंदा आहियूं। कॾहिं कॾहिं वरी कंहिंसां मिलण में देरि थी वेंदी आहे। जेको ईंदो आहे सो कब्ज़े कयल प्लाट ते घर ठाहिण खां कीॿाईंदो आहे। नतीजो उहो ई इंतज़ारु हुजे थो। माण्हू सभु सम्झे थो कि सॼी ॼाण हुजे थी। उहा ख़बर हूंदे बि त असीं हिकु थी न सघंदासीं। असीं इज़हार छो कंदा आहियूं? छो पंहिंजे दर्द जो दरमान करण लाइ ॿियनि खे रंज जो दारू अता कंदा आहियूं? अंदर में अलाए केतिरा ममनुआत जा बोर्ड लॻल हुआ। उहो सभु मुर्शिद खे अर्ज़ु करिणो हो, का राह कढणी हुई। पर ज़ुबान उकिले ई न पई। चवण लाइ दरकिरार हिमत रस्तो न पई वठे। मोटण लाइ चई वई अथई छा? हिननि पाणी पी छॾियो। गिलास पट ते ज़ोर सां रखियाऊं। जिस्त जो गिलास सिरनि जे फर्श सां टकरायो त आवाज़ु पैदा थियो। मुंहिंजो छिरिक निकिरी वियो ऐं तकड़ में कंधु इक़रार में लुॾी वियो। वई छो हुई? हिननि गौर सां मूं ॾांहुं निहारियो। कमकार जे बहाने सां पढ़णु अॻियां वधणु हिमत कयमि, चई ॾिनमि। वई बि आहे या तो वटि रहिजी वई आहे? हिननि वरी निगाह तेज़ कई। रहिजी वई आहे शायदि साईं, या अलाए वई हली आहे। हाणे बर्दाश्त जा बंद टुटी पिया। अखियुनि में जेकी कुझु हो सो निकिरी आयो। अदब में बेअदबी गवारा न हुई। सुॾका कंट्रोल कंदो रहियुसि पर ॻोढ़ा मुसलसल वहंदा रहिया। मां ॼण किथे कंहिं धुंध में गुम थियणु लॻुसि। अलाए केतिरा लम्हा ईअं गुज़रंदा रहिया। पोइ हिननि जो आवाज़ु कननि में ओतिजणु लॻो। आसिम नाथन शाही चवे थो, हिन ॻोठ मां हू घर जो अचानक रही वियो। तंहिंमें बि हिकु हसीन हो शायदि रही वियो। सुॾका चए में हुआ से निड़ीअ में ई रहिजी विया। ही बे चयो हो लुड़क सो अखि मां वही वियो। आसिम ईअं त कख बि न सहंदो हो कंहिंजो, पर तोलाए घाव दिलि ते हज़ारे सही वियो। शेर मुकमल करे हू मूं ॾांहुं निहारींदा रहिया ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते वरजाइण लॻा। ही बे चयो हो लुड़क। मुंहिंजा बंद वधीक भॼी पिया। लोॾनि में अची वियुसि त खणी भाकुर में भरियाऊं। शिदतुनि सां रोअंदो रहियुसि। हू माठ मीठ में वारनि में आङुरियूं फेरींदा रहिया। अखियुनि मां पाणी कुझु घटि थियो त निड़ चुमे पाणी गिलास जो भरे ॾिनऊं। ही पीउ, काफ़ी पाणी निकिरी वियो आहे। तोखे ॿिए जी शदीद तलब आहे। मुर्क जी हल्की इंडलठ ज़ाहिर थी। पाणी हिकु सट में पीयुसि त हुननि मुंहिंजो हथु झले वरितो। बेइंतहा नरम आवाज़ में चयाऊं, तूं सम्झू आहीं, सभु सम्झी थो, पर मूंखां हिकु ॻाल्हि जी वज़ाहत वठंदो वञ। तूं उन ॻाल्हि में मुंझियल आहीं न त हूअ तो वटां वियल आहे या तो वटि रहिजी वई आहे? त उन जो जवाबु मूंखां वठी छॾ। हूअ तो वटि रहिजी वई आहे। तॾहिं तुंहिंजा लुड़क बेचैन थिया पिया आहिनि। अखियुनि में जिते हूअ ऐं हुननि जो
इंतज़ारु रहे थो उते उहे लुड़क रही नथा सघनि, तॾहिं नाफ़रमानी कनि था। जो हूअ तो वटां हली वञे हा त उहे लुड़क उहे ॻोढ़ा तुंहिंजे आर्डर में हुजनि हा, हुकुम जा ताबे हुजनि हा, अखियुनि में रही जाइ ख़ाली न कनि हा। हूअ मोटे या न मोटे उहा ॿी ॻाल्हि आहे, रहिजी बहरहाल तो वटि ई वई आहे। छपियल आचर 21 अगस्त 2005 ईस्वी।